बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह कमा यंबग़ी जलाल वजहि व अज़ीम सुल्तानिहि वस्सलातु वस्सलामु अला नबीना मुहम्मदिन व आलिहि। हीअ त फ़दाइल अल अअमाल जेको असांजो बरनामो आहे, कॾहिं कॾहिं सुबुह सां दोस्तनि खे नसीहत कंदा आहियूं, असीं पंहिंजे पाण खे शुरूआत ऐं पोइ ॿियनि खे। 23 हिसो आहे, 23 हिसो फ़दाइल अल अअमाल। अॼोको जेको फ़ज़ीलत आहे तमामु ज़रूरी आहे असांजे लाइ, ख़ासतन हिन दौर में जंहिंमें असां गुनाह ॾाढा था कयूं ऐं ख़बर इंसान खे कंहिंखे आहे कंहिंखे न आहे। त हाणे उहो कहिड़ो गुनाह आहे? उहो जेको शिरक असीं कयूं था, नंढो शिरक या वॾो शिरक। वॾो त के कनि था, नंढा जेके आहिनि जेके माण्हू उन्हनि खां थी थो वञे, त उहो कीअं सम्झूं, त कीअं ख़बर पए असांखे त असीं ॾोह कया नंढा कनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर खे पकड़े ऐं चई त या अबू बकर वल्लज़ी नफ़्सी बियदिही लशिर्कु अख़फ़ा मिन दबीबिन नमल अला सफ़ा। या अबू बकर, ॾिसो हाणे नबी करीम अबू बकर खे थो सेखारे, त यानी सॼी उम्मत जे लाइ सबक़ु आहे। अबू बकर चए थो त अल्लाह कसम खणी, वल्लज़ी नफ़्सी बियदिही, मुंहिंजो साह जंहिंजे उनजे हथ में आहे, त शिरक जेको मुंहिंजे उम्मत में एतिरो लिकियलु आहे जीअं न कील हलंदी साफ़ पट ते, त उनजे पेरनि जो केरु आवाज़ु ॿुधंदो? त इहो केरु आवाज़ु कोन ॿुधी सघंदो, इन जो कील जे पेरनि जो हलण जो आवाज़ु केरु न ॿुधंदो। त अबू बकर परेशान थी वियो, या रसूल अल्लाह, पोइ छा कयूं? चए अला अदुल्लुका अला शैइन इज़ा फ़अलतहु ज़हब अन्का क़लीलुहु व कसीरुहु। वॾो शिरक खां बि बची वेंदे। अहिड़ी शइ मां तोखे ॿुधायां जेके तूं कंदे त वॾो गुनाह, वॾा शिरक जेके आहिनि उहो उन खां बि बची वेंदे ऐं नंढे खां बि। त अबू बकर ॾाढो ख़ुशि थियो, चई त हा ॿुधाए या रसूल अल्लाह। क़ाल क़ुल अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका अन अशरिका बिका व अना अअलम वअस्तग़फिरुका लिमा ला अअलम। इहा रिवायत सही बुख़ारी ऐं अदब अल मुफ़रद सही बुख़ारी ऐं सहीहुल अलबानी रिवायत आहे। हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर खे चयो त चओ अल्लाहुम्मा, या अल्लाह, इन्नी अऊज़ु बिका, मां तोखां इस्तिआदत वठां, मां तोसां शिरक कयां। अऊज़ु बिका अन अशरिका बिका व अना अअलम, ऐं मां खे ख़बर हुजे उन शइ जी, त मां उहो शिरक न कंदुसि जंहिंजी ख़बर आहे। ऐं वअस्तग़फिरुका लिमा ला अअलम, जंहिं शइ जी मूंखे ख़बर कान्हे उन जी माफ़ी थो घुरां। त इहा आहे दुआ हिकिड़ी इंसानु सुबुह शाम पढ़ी छॾे। छो शिरक असीं कीअं था कयूं? असांखे कीअं ख़बर पए त असीं शिरक नंढो कयूं था? वॾो खां त भला सभु को पंहिंजो एहतियात कंदो, क़बरुनि ते कोन वेंदो, पीरनि ते कोन वेंदो, धागा सागा कोन वठंदो, त इहे शयूं उन्हनि खां इन शयुनि खां बचंदो। यानी पिड़ खे माण्हू वञी विझनि था दरगाहुनि ते, उहे बि कोन कंदो। इहे शइ जी इंसान खे ख़बर आहे। या के ढोर वठी वञी उते कुहनि था, सदको हुजे, बास बासियल आहे। इहो आहे शिरक हिकिड़ो वॾो। पर नंढो शिरक कहिड़ो आहे? नंढा जेके अॼुकल्ह जेके शिरक आहिनि, जेके असीं माण्हुनि खां लारायूं था, अमीरनि खां, वज़ीरनि खां, फ़ौजनि खां, पुलिस खां, एजेंसियुनि खां, या कंहिं वॾेरनि खां, या कंहिं माइटनि खां, जेके ॾिसंदो त भाई जेको असांजो पंहिंजो सिलत रहमी बि कयूं था, पर या को पाड़े में आहे, या को ॻोठ में आहे, या शहर में आहे, हीअ तावीज़ थो विझे, हीअ इंसाननि खे तबाह करे थो छॾे, हीअ इंसाननि खे बीमारी ॾेई थो छॾे। त इहो हिकिड़ो शिरक आहे। छो जो ख़ौफ़ असांजी दिलि में जिबिली आहे, हिकिड़ो इंसान जो तबियत आहे, त डिॼंदो। पर अलाह असांखां त झले, अलाह त झले थो त मूंखां ई सिर्फ़ु ॾिजो, मूं में उमेदु रखो, मूंखां ई घुरो, मूंखां ई डिॼो। पर हाणे असीं इहे शयूं हिकिड़े मख़लूक खे ॾेई छॾियूं आहिनि। यार फलाणो माण्हू तावीज़ विझण जो छितो आहे, कारो इल्मु अथसि, तोखे अंधो करे छॾींदो, तोखे हीअं करे छॾींदो। त असां इंसान हू डिॼूं था। पोइ इहो डिॼणु जेको असांखे इहो नंढे शिरक में पइजी छॾींदो। छो डिॼणो असांखे अलाह खां आहे। अलाह जे हुकुम खां सवा का शइ थिए थी? का शइ कान थी थिए। पर इंसान जेको डिॼे थो अलाह खां सवा ॿिए मख़लूक खां डिॼे थो, त पोइ इहा आहे शिरक नंढे में, जंहिंमें इंसानु पइजी थो वञे। त इन जे लाइ इहो छा आहे त इंसानु दुआ इहा पढ़ी यादि करे छॾे, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका अन अशरिका बिका व अना अअलम वअस्तग़फिरुका लिमा ला अअलम। या अल्लाह, तूं बचाइजांइ जंहिं वॾे शिरक खां जंहिंजी मूंखे ख़बर आहे, ऐं माफ़ी ॾे जंहिं शिरक जी मूंखे ख़बर कान्हे, जेको ओचितो असीं कयूं था, ओचितो असीं डिॼूं था कंहिं शइ खां, कंहिं शइ जो हिसाब था कयूं। कॾहिं को इंसानु को मिली थो वञे, तो चए थो यार तूं हथु ॾे, मां तुंहिंजो हथु पढ़ां,
मां भूतो आहियां, मां कीअं आहियां, ॾिसंदो पंहिंजे हथ खे तुंहिंजे अॻिते पोइ चवंदो यार तुंहिंजे त मुसीबतूं लिखियल आहिनि, तुंहिंजे त हीअ शइ लिखियल आहे, तुंहिंजी बीमारी लिखियल आहे, तो ते हीअ शइ लिखियल आहे। यानी इल्मुल ग़ैब ही तोखे ॿुधाए थो। इहा शइ हिकिड़ी असां खणी थोरो बि दिलि में यकीन पवंदो यार मतां सही हुजे, मतां थी पए त पोइ छा कयां भाउ। इहे हू चवंदई भाउ तूं छेलो वठी अचु ऐं को कारो छेलो हुजे या कारो बांगो हुजे या कारो ढोर हुजे, उहो कुही छॾ ऐं कुझु कोन्ह थींदी। वरी ॿुधाईंदी तोखे औलाद बि एतिरो थींदी हेतिरो। इहे क़ारे अल कफ़ अरबी में चवंदा आहिनि, पाकिस्तान में अलाए छा चवंदा आहिनि उन्हनि खे, पर इहे बि जेके आहिनि इंसान खे शिरक में किराइनि था। या केरु चवंदा असीं तारे तुंहिंजो सितारो था खोले ॾिसूं, सितारो खोले ॾिसंदा हुआ तोखे हीअ मुसीबत थींदी आहे, हीअ शइ तुंहिंजे लाइ मुसीबत लिखियल आहे। इहे जा चवंदे असीं किताब था खोलियूं, तुंहिंजे मथे ते कपिड़ो रखे चवंदई त हिन थाल में पाणी आवे ही ॾिस, पोइ हमारा अधु कलाकु उन में मोह पंहिंजो पाणी में लिखियो ॾिसंदो पियो त छा आहे, पोइ वरी हुनखे ॾेखारो ईंदो हुन पाणी में पंहिंजी शिकिल, पंहिंजी मुंहुं जा ॿिए कंहिं माण्हू जी शिकिल ॾेखारींदसि शैतान जिन। त भाउ हीअ ॾिठी भाउ ॾिसण में का शइ अचे थी, चवंदो हा मां हिकिड़ो माण्हू ॾिसां ॿुधो हिन पाणी में, त हिन पाणी में भाउ सुञाणी हिन माण्हू खे, चयो हा मां सुञाणा, सोट आहे, मारोट आहे, पुफाट आहे, पाड़े वारो आहे, ॿुधाईंदुसि हीअ त हू आहे। चयो बसि हाणे भाउ तुंहिंजी शइ जेकी गुम आहे, चोरी थी वई आहे, मेंहिं या ॿकरी, इन वटि अथई, वञी उनखे उन ॾे वञ। इहो सभु शिरक आहे, खणी हू सच बि चवनि था ऐं हुजे बि ईअं, पर असांखे न आहे इन्हनि खे मञिणो, छो जो इहो इल्मुल ग़ैब हिकिड़ो अलाह वटि आहे। हीअ शैतान आहिनि, शैतान इंसान जे शिकिल में थी था सघनि। शैतान जेको मूंसां तोसां आहे हिक ॿिए खां पुछंदा त भाई हीअ कमु केरु, हिनजी ॿकरी केरु खणी, हो ॿुधाईंदसि भाउ फलाणो सोट उन वटि बीठी अथई फलाणी जॻह ते। उहो वरी शैतान जेको हिन खे भूपे खे ॿुधाईंदो, या जेको किताब खोलींदा आहिनि इहे चवंदसि भाउ हा तुंहिंजी शइ फलाणी जॻह ते बीठी आहे, पर हाणे तूं हिन में वेही कपिड़ो मथे ते रखे पाणी में वेही ॾिस। पोइ ॾिसंदो त उनजी शिकिल ॾिसंदो, बिल्कुलु उहो शिकिल ॾिसंदो, उहो शैतान जेको आहे उनजी शिकिल में थी अचे, पाणी में अचे, हुनखे ॾेखारो ॾिसंदो त भाउ फलाणो मुंहिंजो सोट आहे। पोइ हिन ते यकीन थी पवंदो त भाउ हिननि खे बि का ख़बर आहे, हीअ बि अलाह वारा आहिनि, हीअ बि कुझु ॼाणनि था, हिननि खे बि को इल्मु आहे। इहो हिकिड़ो शिरक में पइजी वियो इंसानु। तंहिंजे करे हीअ दुआ माण्हू यादि करे छॾे, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन शिरक बिका व अना अअलम वस्तग़फिरुका लिमा ला अअलम। सुबुह शाम इंसान इहा दुआ नबी करीम अबू बकर खे सेखारे छॾी। छा अबू बकर शिरक कंदो? अबू बकर शिरक में करंदो? जे उहो इहे गुनाह में हूंदो त पोइ असांजो छा हशर हूंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे शिरक खां बचाए। هذا والله أعلم صلى الله عليه وسلم.